لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وشافعنا ونافعنا ونورنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم تسليما أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم إن زلزلة الساعة شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعة عما أرضعت وتدع كل ذات حمل حملها وترى الناس سقارى وما هم بسقارى ولكن عذاب الله شديد صدق الله مولانا العلي العظيم عرش حق ہے مسند رفعت رسول اللہ کی حشر میں سب دیکھیں گے عزت رسول اللہ کی وہ جہنم میں گیا
जो उनसे मुस्तगनी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। तुझको और जन्नत से क्या मतलब ए नजदी दूर हो, अरे हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। ऐ रजा खुद साहिबे कुरान मद्दाहे हुजूर, तुझसे कब मुमकिन है फिर मदहत रसूलुल्लाह की। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ॾाढिया पढ़ो माशाअल्लाह, घणी जमात आहे, वॾे आवाज़ सां। का बि ज़ुबान ख़ामोश न रही, अव्वल खां वठी आख़िर ताईं सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि। इज्जत ऐं एहतराम जे क़ाबिल प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां हर साल वांगुरु हिन साल बि हिन ॻोठ में हिन बाबरकत महफ़िल में हिन फ़क़ीर जी अवां जी हाज़िरी थी आहे। दिली दुआ थी कजे त जन जन दोस्तन हिन प्रोग्राम में कोशिश कई आहे, तावन कयो आहे। अल्लाह साईं उन्हनि सभिनि जे रिज़्क़नि में, रोज़नि में, बच्चन में, मालन में, उम्रनि में, औलादनि में, इज़्ज़तुनि में बरकतूं ॾे। शेख फ़क़ीर चवंदा बाबा हर साल मौज़ू मट हुजे, नओं नओं मौज़ू। ऐं इहा ॻाल्हि सुठी बि आहे जो नए नए मौज़ूअ ते गुफ़्तगू थियणु खपे, त गुफ़्तगू कंदड़ खे ख़तीब खे बि किताबनि खोलण जी तकलीफ़ करणी पवंदी त यार किताब खोलिया, नओं मौज़ू ॿुधाइणो आहे। साईं वारनि मूंखे मौज़ू पाण ॾिनो आहे त तव्हां असांखे क़यामत जे बारे में ॿुधायो। सो हाणे मां तव्हांखे इंशाअल्लाह ताला इन मौज़ूअ मुताबिक़ कुछ ॻाल्हियूं पेश कंदुसि। ज़िमननि विच में ॿियूं ॻाल्हियूं बची सघनि थियूं। क़ुरान करीम मां जेके प्यारा अल्फाज़ पढ़िया आहिनि उन्हनि में अल्लाह ताला क़यामत जे होलनाकिन खे, क़यामत जे ॾींहुं थींदड़नि सख़्तनि खे, क़यामत में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थींदियूं, रब्बे ज़ुल जलाल वल इकराम इन्हनि आयतुनि में उन जो बयान फरमायो। अल्लाह ताला फरमायो त या अय्युहन नासु तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस साअह इन्न ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम। दिल खोले चो सुभान अल्लाह, बड़े आवाज़ सां ज़ोर सां चओ या अय्युहन नास। ओ इंसानो,
वडेरो, ओ मौलवियो, ओ मुफ्तियो, ओ जमींदारो, ओ जाबरो, ओ सरकशो, ओ वडेरा सड़न वारा तकब्बुर जे अंदाज में हलण वारो, इत्तकू रब्बकुम, पंहिंजे रब खां डिॼो। अल्लाह ताला पंहिंजे मखलूक खे पंहिंजे ख़ौफ़ जे बारे में पियो ॿुधाए। इत्तकू मुत्तकी इहे सभई हिकिड़े मादे खां आहिनि। तव्हां चवंदा आहियो न बाबा वली मुत्तकी आहिनि, मुत्तकी आहिनि चवंदा आहियो, अलाए कोन चवंदा आहियो। हाणे मुत्तकी मां चवां त मां मुत्तकी, पीर ॻोठ शरीफ़ में केरु दावा करे त चए बाबा मां मुत्तकी, उन जी का त निशानी हूंदी। अल्लाह जे ख़ौफ़, अल्लाह तुझे मुंहिंजो ख़ौफ़ रखो, अल्लाह जे ख़ौफ़ वारे जी का त निशानी हूंदी। इहा निशानी बयान कई अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह तफ़सीर कबीर में। ऐं फरमाए त अल मुत्तकी मन सलक सबीलल मुस्तफा व नबद दुनिया वरा अल कफा वजतनबल हराम वल जफा व कल्लफ नफ्सहू बिल वफा। केरा रब खां डिॼण वारो जेको मदीने जे मीर जे रस्ते ते हले। हज़रत इमामुल आरिफीन पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े वारा ॾाढा चओ सुभान अल्लाह। उन्हनि जे ज़िंदगीअ खे पढ़ो, उन्हनि जे मलफूज़ात खे पढ़ो, उन्हनि जे मक्तूबात शरीफ़ खे पढ़ो। इमाम फ़खरुद्दीन थो चवे परहेज़गार उहो हुआ जेको मदीने जे मीर जे सुन्नतनि ते हले। हज़रत पीर साईं रोज़े वारे जी ज़िंदगी उथण वेहण सुम्हण तबलीग करण दुनिया जे हर शइ जे अंदरि तुंहिंजे मुंहिंजे महबूब जे प्यारे बचड़े अल्लाह जी हबीब जे सुन्नत ते अमल करे ॾेखारियो आहे। रोज़े वारे सुन्नत ते अमल कयो, पोइ जेको रोज़े वारे जे तरीक़े ते हले उहो हक़ीक़ी फ़क़ीर आहे। असां वटि फ़क़ीर केरु आहे? असां चवंदा आहियूं जेको कंठा पाए, 10 ॾींहं अंगुरियुनि में वॾियूं मुढियूं हुजनिसि, गिचीअ में वॾा हार पाता पिया हुजनिसि, 40 ॾींहं खॾ में वेही वञे, वेझे बि न धप पई साड़ेसि। असां वारा माण्हू चवंदा हुआ जी फ़क़ीर आहे। मुंहिंजे वाल साहब साईं बुलबुली मदीना चयो, साईं चयो त रोज़े धणीअ जी रमज़ में जो थियो फना सो फ़क़ीर हुआ। आसान लफ़्ज़नि में तारीफ़, देख में न, आसान। रोज़े धणीअ जी रमज़ में जो थियो फना सो फ़क़ीर हुआ। उनखे न का परवाह जंहिंजो ही प्यारो पीर हुआ। हथ खणी चओ सुभान अल्लाह, हरी न वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। पट धणीअ जो प्यारो पुट मोहम्मद राशिद नालो संदुर, मोहम्मद राशिद नालो संदुर। इहो थियो शहीद त पुट नबी दे आशिक़ जो अमीर हुआ। सुभान अल्लाह। संदन जिंदगी पढ़ंदे न खुदा जो कसम खणी थो चवां, हैरान अकुला दंगा वॾा वॾा हींअर मौलवी बि आहिनि, मुफ्ती बि आहिनि, आलिम बि आहिनि, पीर बि आहिनि, पर वाह वाह रोज़े वारा तुंहिंजी पंहिंजी नाने सां मोहबत। हिकिड़े ख़लीफ़े संदुल मजी
अंदर रखी त साईं वुज़ू फरमाइन अंदर वुज़ू कर अंदर मजी पान जो तशरीफ फरमा थिया पान फरमायूं बाबा ये मजी दे के रखी आ खलीफे जो से मुंह मजी रखी आ पुट ये मजी जेका तो रखी आ मां इन ते वेही वुज़ू कंदुसि इन जो मुंह किबले ॾे कोन्हे अर्ज़ कई किबला ॿाहिर त थधा अवां ॿाहिर कीअं वेहंदा हज़रत पीर साईं रोज़े वारे फरमायो मां थध ते वेहण बर्दाश्त करे सघां थो पंहिंजे नाने नबीअ जे तरीक़े खे कोन छॾींदुसि रस्ते खां कोन हटंदुसि इहे अथव मुत्तक़ी इन्हनि खे चइबो जन वटि ख़ुदा जो ख़ौफ़ आहे जेके मदीने जे मीर जे सुन्नत ते हलल रस्ते ते हलल हिकिड़े दफ़े ख़लीफ़े अर्ज़ कयो क़िबला अॼु मींहुं वसी पियो आहे सॼे इलाइक़े में गप थी वई कीअं नमाज़ पढ़ंदासीं पाण फरमायो ख़लीफ़ा अॼु असां पंहिंजे नाने नबीअ जे सुन्नत ते नमाज़ पढ़ंदासीं मदीने शरीफ़ में मींहुं वसियो सॼी मस्जिद गप में भरिजी वई तुंहिंजी मुंहिंजे नबी जे ख़िदमत में हज़रत अबू बकर अचे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह अॼु नमाज़ कीअं पढ़बी सरकार फरमायो अॼु गप में ख़ुदा जो सजदो था कयूं अल्लाह जे आॾो झुकूं था हज़रत पीर साईं फरमायो काफ़ी वक़्त खां इंतज़ार हुयो त कॾहिं गप में सजदो करे पंहिंजे नाने नबीअ जे सुन्नत खे ॼाणींदुसि अॼु वक़्तु अची वियो आहे हल त गप में नमाज़ पढ़ी नाने जे सुन्नत ते अमल करे अचां गप में सजदो कयूं ॾाढ़ी मुबारक में मींहं जो पाणी लॻो पियो आहे रोज़े वारे साईं जो त ख़ुदा जो शुक्र आहे जे मूंखे अॼु पंहिंजे नाने जे सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ ॾिनी हाणे त ढोंग बाज़ियूं थी वियूं आहिनि वॾियूं पाण खे वली सॾराए मुत्तक़ी सॾराए नबी जे रस्ते ते न पीर साईं रोज़े वारे खां कंहिं पुछियो क़िबला अव्हां जा मुरीद भला वॾा ज़ुल्फ़ था रखनि पाण फरमायो वॾा ज़ुल्फ़ रखनि मुंहिंजे नाने नबीअ जी सुन्नत आहे उते पाण मिसाल बयान फरमायूं मसनवी रूमी जो त हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं फिरऔन खे ख़ुदा लश्कर समेत दरिया समुंड में ॿोड़ियो सॼो लश्कर ॿुॾी वियो हिकिड़ो माण्हू ॿुॾो कोन हज़रत मूसा ते चथरूं कंदो हो टोकूं कंदो हो ॾाढ़ी हज़रत मूसा जहिड़ी पटको हज़रत मूसा जहिड़ो हलण हज़रत मूसा जहिड़ो वेहण हज़रत मूसा जहिड़ो फिरऔन उन खां मश्करी कराए ख़ुशि थींदो हो हज़रत मूसा चयो मौला मुंहिंजो त असली दुश्मन इहो आहे इनखे कोन ॿोड़ी अल्लाह ताला फरमायो मूसा कलीमुल्लाह इन जी सूरत तो मूसा सां मिले थी अंदाज़ तो जहिड़ा जंहिंजी सूरत तो मूसा नबीअ सां मिले मां उन ते अज़ाब कीअं कयां पीर साईं रोज़े वारे फरमायो जंहिंजी सूरत हज़रत मूसा सां मिलंदी आहे ख़ुदा उन ते अज़ाब न कंदो आहे पर ॿुधा त जंहिंजी सूरत ऐं सीरत मदीने जे साईं सां मिले उन ते बि ॿिन्ही जहाननि में महिरबानियूं ऐं इनायतूं हूंदियूं आहिनि المتقی من سلک سبیل المصطفى ونبذ الدنیا وراء القفا दुनिया खे पोइ उछले छॾी मखदूम अब्दुर्रहीम गिरोड़ी ॿुधो अलाए कोन ॿुधो अथव शहीद रहमतुल्लाह अलैह 40 साल जी उम्र में शहादत माणी खैरपुर ज़िले में हिकिड़े जोगी मड़ी ठाही उन मड़ीअ में जादूअ जे ज़ोर सां किश्ते खे चए त किश्तो उॾामंदो वञे घरनि मां मानियूं वठी अचे किश्तो पाण पियो उॾामे ॿुधो
हिन दूर में भी माण्हू ॾिसना, उन दूर में भी घणा मुसलमान इन किश्ते खे उॾंदे ॾिसी हिंदू थी विया। हाणे भी जेकॾहिं असांजा मुसलमान ॾिसंदा ॾिसो करामत केॾी अथसि। मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ीअ खे ख़बर पई, साईं गिरोड़ में ऐलान कयो आहे को मुंहिंजे महबूब जे दीन तां शहादत मानण वारो, आहे को सरकार जे दीन जे लाइ ग़ुलामी ॾियण वारो। 72 माण्हू तैयार थिया, हज़रत मखदूम साहब सां गॾु पिया अचनि। अञा उन मढ़ीअ जे ॿाहिरां ॿुधजो, मुतक़ी जी तारीफ़ ते मां तव्हांखे ॿुधायां थो। अञा मढ़ीअ जे ॿाहिरां उन जोगीअ खे ख़बर पई, चए थो मखदूम साहब पैसा थो ॾेई, माल थो ॾेई, मिल्कियत थो ॾेई, सोन थो ॾेई, चांदी थो ॾेई। चए थो मूंखे दुनिया कान खपे, सोन कोन खपे, चांदी कोन खपे, दुनिया के पाण उछले। फरमाइनि था मूंखे खपे त मदीने जे मीर जी शरीयत खपे। हाणे असांजा माण्हू शलन खे सोलर जी बत्ती ॾियनि, पैसनि जे लालचुनि में, माल जे लालचुनि में मसलक तरीक़ो छॾी। मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां, वलीअनि जे दामन में जन जो हथ आहे न, उहे पाण खे निधण को न सम्झनि। ही जेके जमातूं आहिनि, रोज़े वारे साईं जी जमात, वलीअनि जूं जेके जमातूं आहिनि, ए तव्हांखे हेॾे होॾे थिलण न ॾींदियूं। दामन में हथ विझी वेंदे त ॿिन्ही जहान में बेड़ा पार। वरना हींअर वागुन पैदा थी विया आहिनि, जेके तव्हांखे के कादियाननि ॾे वठी वेंदा, के वहाबियुनि ॾे वठी वेंदा, के शीयनि ॾे वठी वेंदा, के नीचरनि ॾे वठी वेंदा, के अंग्रेज़नि जा पिठू बनाइण लाइ वठी वेंदा। पर ग़ैरतमंद मोहम्मद करीम जा ग़ुलाम ऐं रोज़े वारे साईं सां मोहबत रखण वारा चवंदा असांजी जान वञे त वञण ॾे, असीं मदीने जे मीर जी दामन कोन छॾींदासीं। दादा मां सच थो चवां या ग़लति थो चवां? हुजे जो करूं तेरे नाम पे जान फिदा, न ये जान दोनों जहां फिदा, जी जहां से ना भरा करूं क्या करोड़ों जहां नहीं, जी जहां से ना भरा करूं क्या करूं क्या करूं क्या, अब खड़ो करूं क्या करोड़ों जहां। अरे वो जो न थे तो कुछ न था, अरे वो जो न हो तो कुछ न हो, क्योंकि जान है वो जहान की। ये हिम्मत कयो, जान की घर जान है तो जहान है। अल्लाह ताला फरमाए मुझो खौफ रखो, मुझो डप रखो, मां तव्हां जे लाइ आसमान, तव्हां जे लाइ ज़मीन, तव्हां जे लाइ क़ुरान करीम में रब बि जगह ते इरशाद फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर, الذي خلق 7 سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فارجع البصر هل ترى من فطور ثم ارجع البصر كرتين ينقلب إليك البصر خاسئا وهو حسير। बरकत वारी रब जी ज़ात जे हथ में बादशाही, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात,
मौत ठाई हयाती ठाई छाला लियब्लुवकुम ता तहां के आजमाए अय्युकुम कहिड़ो तहां में अहसन अमलन अमल जे लिहाज सां ज़ोर सुणो वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर खुदा अज़ीज़ा गफ़ूरा अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाका जे 7 आसमान तबकन वारा ठाया मा तराफी खल्क़िर रहमान मिन तफावुत खुदा जे खलकत में को फर्क न ॾिसंदे मथे नज़र रखण जगह चाहिंदे 10 साल 20 साल 30 साल 40 साल का पोडार लगंदा हज़ारे लखे साल आसमानी दुनिया के बंजी वियान खुदा तो चए हबीब मथे नजर रखणी निहार आसमान में को चीर न ॾिसंदे वरी नजर रखण को तफावत न ॾिसंदे तुझी नजर मोटी ईंदी पर रब जे कुदरत में को फर्क ॾिसण में न ईंदो खुदा चयो आसमान ठाहियम ज़मीनूं ठाहियम जानवर पैदा कयम जीत पैदा कयम सिज पैदा कयम तारा पैदा कयम कायनात जे ज़रे ज़रे के तो इंसान जे लाइ पैदा कयो ओ इंसान मूं तोखे पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे गारिन लाइ न गिला लाइ न कूड़ लाइ न फिल्मुनि लाइ न ज़िना लाइ न बदकारनि लाइ न दुनिया जे अंदर झेलनि झटनि जे लाइ न तोखे मार पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे इबादत करण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे ॿेड़नि खे पारण मां रब करीम जो कमु आहे नवर पैदा हुए तेरी वफा के वास्ते चांद सूरज और सितारे हैं जिया के वास्ते अरे खेतियां सरसब्ज है तेरी ग़िज़ा के वास्ते उठजो सब जहां तेरे लिए पर तू खुदा के वास्ते सब जहां तेरे लिए और तू खुदा के इन ही शेर में जिथो कब्र में सरकार आए तो मैं कदमों में गिरूं और फरिश्ते कर उठाए तो मैं उनसे यूं कि मैं अब पा ये मुस्तफा से आए फरिश्तों क्यों उठूं मर अथन जो मर के पहुंचा हूँ यहाँ इस दिल रुबा के वास्ते जानवर असां लाइ ठाही आसमान असां जे लाइ सिज असां जे लाइ तारा असां जे लाइ बोखूं असां जे लाइ बनियूं असां जे लाइ कणकूं असां जे लाइ ख़ुदा थो चए इंसान हर शइ मूं तोखे ॾेई छॾी आहे तोखे मूं पंहिंजे लाइ पैदा कयो पोइ मुंहिंजो ख़ौफ़ रख मुंहिंजो डपु रख इन ज़लज़लत साअति शैउन अज़ीम क़यामत जो ज़ुल्ज़ुलो तमामु वॾी शइ आहे तमामु ॾुखी शइ आहे मुंहिंजा मौला कीअं ॾुखियो अल्लाह ताला अॻिते फरमाए यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अरदअत उन ॾींहुं ॾिसंदे खीर प्यारींदड़ मां पंहिंजे बच्चे खे खीर प्यारींदी हूंदी जॾहिं क़यामत ईंदी त पंहिंजे बच्चे खे उछलींदी औलाद ॾाढो प्यारो आहे हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झां औलाद वॾो थी वञे जवान थी वञे त बि प्यारो ॿुधो त हा वाह
नाफरमान थी वञे त ॾुख हूंदो पर पीउ खे वरी बि प्यारो पर नंढड़े बचड़े सां पीउ मां लेखा न कंदा आधी रात जो उथे मां उथंदी पीउ चवंदो खीर ॾीस मुंहिंजे बचड़े खे सूर त न आहे पेट में दर्द त कोन्हे कन में सूर त कोन्हे मथे में सूर त कोन्हे एतिरो प्यार करण वारा माउ पीउ अल्लाह ताला फरमायो क़यामत जे ॾींहुं उहा खीर प्यारींदड़ मां पंहिंजे ॿार खे उछले छॾींदी उनखे पंहिंजी जान जो फिक्र हूंदो वतदउ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा एतिरो सख़्तु ॾींहुं पेट औरत खे थींदो न पेट छोकिरे जी मां ख़ुशि थींदी मुंहिंजी नुंहुं उमेद सां मां पाण ख़ुशि थींदी मुंहिंजे अंदर में उमेद आहे पर क़यामत जे ॾिहाड़े एतिरी सख़्ती हूंदी एतिरी शिद्दत हूंदी पेट वारी माई पंहिंजे ॿार खे किराए छॾींदी वतरन्नास सुकारा ख़ुदा थो चए माण्हुनि खे ॾिसंदे बहराड़नि वारा शहरनि में भॼंदा शहरनि वारा बहराड़नि में के जंगलनि में के वणनि जा पाछा वञी वठंदा काइनात जे ज़रे ज़रे ते ख़ुदा थो चए माण्हुनि खे इहे बेहोश ॾिसंदे जीअं माण्हू नशो कंदा आहिनि बेहोश थी वेंदा आहिनि या क़यामत जी सख़्ती खां माण्हू बेहोश थी वेंदा या अल्लाह नशो कयो हूंदो छा अल्लाह ताला फरमायो अथनि वमा हुम बिसुकारा नशे वारा न हूंदा वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद खुदा जो अज़ाब सख्त हूंदो पीउ पुट मां बेज़ार पीउ पुट मां धी मां भाउ भाउ खां बेज़ार हर माण्हू पंहिंजे जान जे चक्कर में हूंदो अल्लाह ताला ॿी जॻह ते फरमायो वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून उते क़यामत जे मैदान में ज़ानी ज़ाननि सां गॾु चोर चोरनि सां गॾु लुटेरा लुटेरनि सां गॾु ख़ुदा फरमाईंदो मुजरिमो अलॻि थी बीही रहो अॼु तव्हां कोन ॻाल्हाईंदो अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यकसिबून अल्लाह वातन ते मुहरणंदो हथ चवंदा मौला ही मूंखां गुनाह कराई अखियूं चवंदियूं मौला ही मूंखां गुनाह कराई पेर चवंदो मौला ही मूंखां गुनाह कराई काफ़िर चवंदा रड़ियूं कंदा हाय घोड़ा इन अज़ाब खां त कब्र वारो अज़ाब सही हो असीं न कब्र मां छाजे लाइ निकितासीं ख़ुदा फरमाईंदो ओ महशर जे मैदान वारो नबी रसूल तव्हां सभु अचो अल्लाह जा नबी रसूल कादर जे करी कोरट में अचे पहुचंदा ख़ुदा फरमाईंदो अॼु मूंखे सजदो कयो मोमिन ईमान वारा चङनि अमलनि वारा उहे सजदे करण ते कादिर थी वेंदा क़ुरान करीम थो चए काफ़िर सजदो करण जी कोशिश कंदा पर सजदे करण ते उन्हनि खे ताक़त न हूंदी ख़ुदा चवंदो जॾहिं दुनिया में सघ ॾिनी मांव ताक़त ॾिनी मांव कुव्वत ॾिनी मांव पावर ॾिनो मांव हैसियत ॾिनी मांव तव्हां हलियो फिरियो पिए उन वक़्तु मुंहिंजो सजदो कोन कयो अॼु सजदे जो मौक़ो आहे हिते ॿेड़ा उन्हनि जा पार थींदा जेके दुनिया में मूं रब करीम खे राज़ी बनाईंदा आहिनि नारे तकबीर नारे रिसालत